अस्सलाम वालेकुम। तव्हां यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो प्राउड ऑफ सिंध ऐं मां आहियां मोहम्मद मूसा खलीली। अॼु असीं जंहिं शख़्सियत वटि मौजूदु आहियूं पाण हिकु तारीख़ जी ॼाणू शख़्सियत आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि पीर सैयद गुलाम रसूल शाह जिलानी साहब जेके कुंडरी जी तारीख़ बाबति वॾी ॼाण रखनि था। अचो सांस मिलूं ऐं अहवाल करूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त प्राउड ऑफ सिंध चैनल जो तमामु घणो थोराईंदो आहियां जो उन मूं नाचीज़ खे इन लाइक़ु सम्झो त जेको आहे सो कुंडली जी तारीख़ ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक ते जेका मुंहिंजी ॼाण आहे नाक़स जी उन बारे में उन्हनि खे आगाही ॾियां। हाणे जेको बि दोस्त मुनासिबु सम्झनि त उन हिसाब सां उन्हनि खे जेका मूं वटि आहे उन बारे में उन्हनि खे तफ़सीलन ॿुधायां जेको मूं ॾिठो। पहिरीं त दोस्तों पंहिंजो तारीफ़ कराए छॾियां। मुंहिंजो नालो पीर सैयद गुलाम रसूल शाह जिलानी आहे ऐं अल्लाह करीम जा लख एहसान त मूंखे अलाह ताला पीरान पीर दस्तगीर जे ख़ानदान जिलानी सादातनि मां पैदा कयो ऐं शुजरे जे लिहाज़ सां मूं गलील गुनाहगार जो 27 नंबर आहे पीढ़ी जे लिहाज़ सां। ऐं असांजे ख़ानदान जेॾीमहिल बि अञा हिंद ऐं पाकिस्तान जी जेका सा विरासत कान थी हुई ऐं विराने जे भाङे खां अॻु मंझि सिंध बॉम्बे ताईं हुई ऐं उन मंझि असांजे ख़ानदान जा जेके वॾा हुआ से उसूलनि त उन्हनि जी माइग्रेशन थी बगदाद खां ऐं उतां खां पोइ जेॾीमहिल ही बर सग़ीर जी सरज़मीन ते पहुता त उन्हनि जो जेके आहिनि सो दरगाहूं मुंहिंजे हिकिड़े सॻे ॾाॾे जी जेको रोज़ा मुबारक सूबे गुजरात इंडिया में आहे ऐं सॻे चाचे जो मज़ार जेको आहे सो पंहिंजो ही डेलर खारूड़ो जेको आहे दलनि वारो इन्हनि खां चोटल खां 6 किलोमीटर या 7-8 किलोमीटर साम्हूं आहे। उते असांजी वॾी जैमतुल सिद्दीक़ आहे जंहिंमें 600 आलम पढ़नि था ऐं असांजे ॾाॾे जो रोज़ो जो गुजरात में आहे उते बि 800-900 आलम जेके से पढ़नि था ऐं माशा अल्लाह 109 कुल असांजा दारुल उलूम आहिनि बर सग़ीर इंडिया में ख़ासि कर। इहो मुंहिंजो ख़ानदानी पस मंज़र आहे। ऐं हाणे जीअं त दोस्तनि मूंखे इहो ऑनर ॾिनो त पस मंज़र खां पोइ जेको बि हू मूंखां पुछणु चाहिनि जेको बि मूं वटि नॉलेज आहे ऐं जेको कुझु मूं अखियुनि सां ॾिठो त उन बारे में ॼाण उन्हनि खे ॿुधायां। सर माज़ी जी कुंडरी ऐं मौजूदा कुंडरी में कहिड़ो फ़र्क़ु अथई सर? साईं मूं जॾहिं खां अखि पटी मुंहिंजी हींअर एज 63 ईयर्स आहे ऐं माज़ी जी जेका कुंडरी हुई उन मंझि टाउन कमेटी कान हुई। माज़ी जी कुंडरी मंझि टाउन कमेटी जी जॻह ते इहा ऑफिस जेका अॼु बि उते जेका टाउन कमेटी जी शिकल में मौजूदु आहे उनखे चइबो नोटिफाइड एरिया ऐं उन ज़माने मंझि काउंसलरनि जी एॾी वॾी तादाद कान हुई ऐं बलदियाती निज़ाम जेको हो अयूब खान जे दौर मंझि उन मंझि जेके आहिनि सो मुख़्तसर काउंसलर सॼे सिटी मंझां सिलेक्ट थींदा हुआ ऐं उन मथां हिकिड़ो चेयरमैन हूंदो हुओ। उहो हिकिड़ो अज़ीम दौरु हो जंहिंखे असीं जेकॾहिं हिन मौजूदा दौर सां कंपेयर कयूं त तमामु अज़ियत ऐं तकलीफ़ महिसूसु थींदी। त उन वक़्त में जेके काउंसलर हुआ से बिना रंगो नसल तफ़रीक़ हसद रीस हीस खां हटी करे ऐं माण्हू उन्हनि खे सिलेक्ट कंदा हुआ ऐं उहे जेके से अज़ीम इंसान रहिया जेके हाणे त हिन दुनिया में घणी तादाद उन्हनि जी तक़रीबन रहलत फरमाए वई आहे। अलाह उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। उन मंझि हिकिड़ो अज़ीम ख़ानदान जो फ़र्द मुस्तक़िल हिते कुंडली शहर जो चेयरमैन बि रहियो हाजी इब्राहिम मोमिन बाबू फज़ल करीम। इहे अज़ीम माण्हू हुआ जेके उन ज़माने मंझि चेयरमैन हुआ ऐं जेके काउंसलर हुआ उहो बि ॿेहरिया क़िस्म जा माण्हू हुआ जंहिंजो मिशन इहो हो
त असीं जेको आहे सो जंहिं मक़सद जे लाइ असांखे इन मुक़दस ख़िदमत ख़ल्क़ जी सीट ते माण्हुनि मुंतख़ब कयो आहे त असीं अहिड़ो कमु करे वञूं जो असीं रहूं न रहूं असांजो किरदारु ज़िंदा रहे। उहो किरदारु अॼु ॾींहुं ताईं किथे हाजी इब्राहिम मोमिन जी सूरत में ॻाइजे पियो ऐं किथे जेको आहे सो उन्हनि काउंसलर जी जेके ख़िदमात आहिनि उन्हनि जा जेके आहिनि सो निशानियूं जेकॾहिं हू न रहिया आहिनि तॾहिं बि उन्हनि जी शिकिल में मौजूदु आहिनि। कुंडरी जेको हो सो हिकिड़ो उन ज़माने मंझि त महदूद शहर हो ऐं असां जेॾी महिल असांखे शऊर आयो मूंखे तॾहिं मूं कुंडरी खे इन हालत में ॾिठो जो कुंडरी जी वसंदीअ जो घणो दारोमदार जेको हो सो इहा ख़ुशनसीबी हुई त हिते रेलवे स्टेशन हो कुंडरी रेलवे स्टेशन ऐं रेलवे स्टेशन खां वठी इहो जेको काज़ी सुल्तान हायर सेकेंडरी स्कूल आहे कुंडरी एस ताईं हो। ही जेका बि हींअर टोटल कॉलोनियूं आहिनि वेंदे अमेरिकन हॉस्पिटल मौजूदु हुई उन खां पोइ गैराबाद हो कुंडरी वेंदे शेल पंप पेट्रोल पंप ताईं गैराबाद हो पोइ वरी कुंडरी हाई स्कूल खां अॻिते गैराबाद हो पोइ वरी महिला अमीराबाद 318 वार्ड जेको शुरू थिए थो शहर जो उन मंझि गुडाउन खां पोइ का बि शइ न हुई पर कुंडरी शहर एस ताईं सिर्फ़ु महदूद हो। उन टाइम ते कुंडरीअ मंझि जेको चौदीवारी में 2 पाणी जा तला आहिनि वाटर सप्लाई जी हिकिड़ी बहितरीनु सहूलियत मुहैया कई हुई जेके पुराणा इहे तला उहे क़दीमी फस्ट तला आहिनि। उन टाइम ते सैनिटेशन जो एतिरो हिकिड़ो बहितरीनु निज़ाम हो जो अवी ॿुधी हैरान थींदो त उन ज़माने में बि 70-80 जेके आहिनि सो सैनिटेशन वर्कर हुआ या चई सघिजे थो त 50-60 कबीला हिते सैनिटेशन में हुआ उहे कबीला जेको प्रोफेशनल सैनिटेशन सां वाबस्ता हुआ। उन टाइम ते मुसलमान स्वीपर कान हुआ माज़रत सां उन टाइम जी पॉलिटिक्स ई अहिड़ी हुई। उन टाइम जा जेके इलेक्टेड नुमाइंदा हुआ उन्हनि माण्हुनि खे तरजीह ॾिनी जेको हिकिड़ो त गुजराती तबिको हो घणो ॿोली ॻाल्हाईंदड़ उन्हनि जो प्रोफेशन ई स्वीपर फील्ड सां हो ऐं ॿियो जेको सो ईसाई तबिको हो उहो वरी अॻिते हली पोइ वरी उन्हनि जी तादाद वधी उन्हनि ईसाई तबिके जी बि उहो हिसो हो जेको इन सैनिटेशन जे प्रोफेशन सां वाबस्ता हो ऐं अवी सोचियो त असांजी ज़िंदगीअ जो सिहत जो बेसिक सॼो सिस्टम इन्हनि वीचारनि ते डिपेंड करे थो माना साफ़ सुथराई माहौलियात सां ऐं वरी बदकिस्मती सां अॼु कंपेयर था करियूं त कुल आइनी को 14-15 वर्करनि जेको सॼी हेॾे वॾे ॾौण ते वधियल आबादी खे हैंडल पिया कनि ऐं वरी जेके बि स्वीपर जी पोस्टनि ते माण्हू खया विया उन्हनि में घणी में घणी तादाद वरी अॼु मुसलमाननि जी खई वई जिन स्वीपर ते उहे उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं ऐं उहो 3-4 महीननि मंझि जेके माफ़ियाज़ मथे वेठल आहिनि उन्हनि जे थ्रू वरी उहे के 16 ग्रेड में अची विया के 17 में अची विया के 15 ग्रेड में अची विया हाणे उहे स्वीपर त न रहिया पर उन्हनि वरी तबिकनि जो हक़ मारिजी वियो जंहिंजो प्रोफेशन ई स्वीपर लाइन सां हो त मक़सदु इहो आहे त उन जो बहितरीनु सुहिणो निज़ाम कुंडरी जी जेॾी महिल जाग्राफी ठाही वई त उनखे अहिड़े नक्शे प्लान सां ठाहियो वियो उन क़दीमी कुंडरी जो त तव्हां कुंडरी जे हिकिड़े छेड़े ते बीठल गौर सां कुंडरी जे जेकॾहिं ॿिए छेड़े ताईं ॾिसंदव त अव्हांखे उन माण्हू जी गौर करण सां सुञाणप थी वेंदी त इहो माण्हू फलाणो बीठल आहे माना 40 फुट वेकरा रोड आहे सॼी कुंडरीअ जी जेका उन वक़्त जी क़दीमी कुंडरी आहे जेको अॼु ॾींहुं ताईं मौजूदु आहिनि 40 फुट वेकरा रोड इंक्रोचमेंट जो त तस्वर ई कान हो उहो माण्हुनि मंझि अवेयरनेस एतिरी माण्हुनि में एतिरी सोच हुई जेके अनक्वालिफाइड हुआ उन्हनि जी क्वालिफिकेशन बि न हुई क़दीमी ज़हन रखंदड़ माण्हू आहे पर अज़ीम माण्हू आहे अज़ीम कबीला हुआ उहे त अनपढ़ियल थी करे बि हुननि न इंक्रोचमेंट कई ऐं न जेको आहे सो हुननि जेकॾहिं
हू इलेक्टेड नुमाइंदा बि खणंदा हुआ त बिना दबाव बिना प्रेशर जे पंहिंजी उन्हनि जी मुस्बत सोच हूंदी हुई त असां उन माण्हुनि खे अॻिते आणियूं जेके कमु करण वारा हुजनि। हाणे क़दीम कुनरी जो ॿियो बि पस मंज़र बयानु करियां त उन वक़्त में वरी ॾिसो इहा हिकिड़ी सुठी सोच हुई त उते जे मुलाज़िमीन जी होस नोटिफाइड एरिया जेके मुलाज़िमीन हुआ उन्हनि जी वरी सहूलियतनि ख़ातिर बि उन्हनि खे बि तरजीह ॾिनी वई त स्टाफ मंझि वरी जेको आहे सो उहा करप्शन जो जेको एलिमेंट न दाख़िल थिए। हिकिड़ी कॉलोनी बि उन्हनि स्टाफ जे लाइ ठाही वई, मुजाहिद कॉलोनी, इहा मिर्च मंडी रोड ते हाई स्कूल खां जे माना त पस गिरदाई में वेझो हिकिड़ी ठाही हुई जंहिंमें नंढड़ा नंढड़ा क्वार्टर ठाहिया विया जेके उन्हनि मुलाज़िमीन खे ॾिना विया उन्हनि जे बचनि खे रहण जे लाइ। ऐं इहे जेके स्वीपर जेके मिसकिन आहिनि न, इहे पुराणी स्वीपर कॉलोनी ॾिसो पिया जंहिंखे करे वरी रंग रोगन में कान थियो, उनजूं दीवारूं किरनि पियूं, उहो उन ज़माने जी ठहियल अथव, हाजी इब्राहिम मोमिन जे ज़माने जी, भाऊ फज़ल करीम जे बरूम जे ज़माने जूं इहे कॉलोनियूं ठहियल आहिनि। ऐं उहे तलाउ जेके पुराणा जेके आहिनि जिन मंझि अञा ताईं बि उन्हनि खे सफ़ाई जी ज़रूरत कान थी पवे, जेके पोइ तलाउ ठहिया उन्हनि मंझि वरी जेको आहे सो खोटाई जी ऐं खाटी जी तमामु घणी ज़रूरत थिए थी ऐं उहो माना डस्ट सां माना भरिजियो वञनि मिटी सां। त इहे जेके आहिनि सो उन टाइम ते ई उन ज़माने मंझि पार्क जो तलाउ खां पोइ वरी बुनियादु विधो वियो। माना टे शयूं क़दीमी आहिनि, हिकिड़ो त स्वीपर कॉलोनी, ॿियो त स्टाफ जे लाइ मुजाहिद कॉलोनी ठही वई, टियों त पाणी जे सिस्टम जे लाइ इहे ॿ तलाउ ठाहिया विया। हाणे अचो त हेल्थ जे शोबे ॾाढा अचो त हेल्थ जो शोबो जेको कुनरी जो उन में इब्न सीना जे नाले सां जिते केजी स्कूल आहे उते हॉस्पिटल ठाही वई, इब्न सीना हॉस्पिटल। उन हॉस्पिटल मंझि उन वक़्त जो स्टाफ ईमानदार, टैलेंटेड ऐं टाउन कमेटी जे ख़र्च ते हलंदड़ इहा इब्न सीना अस्पताल जेका आहे सो उन मंझि सुवाल ई पैदा कान थो थिए त मेडिसन जी खोट थिए। ऐं तंहिंखां पोइ उते 2 नंबरी जो त तसवुरु हो ई कान मेडिसन जो उन ज़माने में। वरी इहा शइ कंपनियुनि में बि कान हुयूं, जेके मल्टीनेशनल कंपनियूं हुयूं उन्हनि जूं मेडिसन ई हिते ॾिनियूं वेंदियूं हुयूं। ऐं हाणे त ख़ौफ़ थो थिए त सरकारी दवा खाइण खां पोइ माण्हू जो मरीज़ जो छा असर थींदो। बहरहाल वरी लेडीज़ जे लाइ हाजरा मैटरनिटी होम ठाहियो वियो ऐं उहो हाजरा मैटरनिटी होम अॼु बि मौजूदु आहे ऐं हाणे अंडर सुपरविज़न ॾिनो वियो आहे हेल्थ खे। ऐं इब्न सीना हॉस्पिटल खे ख़तमु करे हुते केजी स्कूल ठही वियो। त हाजरा मैटरनिटी होम जॾहिं उहो क़दीमी जेको ठाहियो वियो त उन में वार्ड हुआ, ॿाराड़ी तां ईंदड़ जेके मिसकिन डिलीवरी केसिस जे लाइ ईंदा हुआ उन्हनि जे लाइ कमरा हुआ। ऐं इन मंझि उन वक़्त मंझि लेडीज़ डॉक्टर, नर्सूं, स्टाफ सभु कुझु मौजूदु हो। ऐं हिते जेका आहे सो फ्री जेके आहिनि सो डिलीवरी केसिस हैंडल कया वेंदा हुआ, को उन्हनि जो ख़र्चु कान हो। ऐं होॾां जेको आहे सो मामूली को उन टाइम ते 98 रुपए 2 रुपए जी जेका असां हैसियत वॾी हुई सो 98 94 जी पर्ची कटी वेंदी हुई उन इब्न सीना हॉस्पिटल में। हेॾां हाजरा मैटरनिटी होम में रूम एतिरा हुआ जो उन में तरसण जो जेके आहिनि सो ॿाराड़ी वारनि जे लाइ गुंजाइशूं हुयूं। ऐं हाजरा मैटरनिटी होम जी वॾो हिकिड़ो माना एराज़ी ॾिनी हुई। हाजरा मैटरनिटी होम जो नालो हाजी इब्राहिम मोमिन जी न्याणी सां मनसूब कयो वियो, जेका मौजूदा मोहतरम काज़ी सादक जेके शल अलाह तौफ़ीक़ ॾिए त पंहिंजे वॾनि जे पोयां हले सो उन जी वालदा जे नाले सां इहा अस्पताल जेका आहे सा मनसूब करे ठाही हुई हाजरा मैटरनिटी होम। अहिड़े हिसाब सां इहो कुनरी जो उहो समाज हो जेको जंहिंजी सियासी सोच मुस्बत हुई, जंहिंजी इलेक्टेड नुमाइंदा महदूद तइलीम याफ़्ता हूंदे बि उन टाइम ते 7 क्लास पढ़ंदड़ खे फाइनल चइबो आहे, फाइनल इम्तिहान हिननि पास कयो। उहो फाइनल पास खे उस्ताद नौकरियूं मिलंदियूं हुयूं एज़ ए टीचर। ऐं उहो अॼु उन वक़्त जा जेके फाइनल पास उस्ताद जेके आहिनि सो हिन वक़्त जा जेके बि मास्टर डिग्रियूं रखंदड़ उस्तादनि खां कई दर्जा मथे आहे तइलीम जे लिहाज़ सां। सो ॻाल्हि पिया कयूं त उन वक़्त में सिहतमंद माशरो हो, सैनिटेशन जो बहितरीनु निज़ाम हो, वाटर सप्लाई जो बहितरीनु निज़ाम हो। हाणे अचूं था ड्रेनेज सिस्टम ते। त ड्रेनेज सिस्टम अहिड़ो हो जो जेकॾहिं केतिरियूं बि बारिशूं पवनि
उन जो नेकार सिस्टम एतिरो बहितरीन क़िस्म जो हो जो वधि में वधि बारिश बंदि थियण खां पोइ कलाक खां पोइ शहर जे कंहिं बि रोड रस्ते ते पाणी जो विझूं थी कान। इहा हुई क़दीमी असांजो शहर कुंडली। सो मूंखे दोस्त जीअं त गुज़ारिश कई तव्हां मुख़्तसर हर टॉपिक ते ॻाल्हायां त इन क़दीमी शहर जो त मूं नक्शो ऐं उन्हनि माण्हुनि अज़ीम शख़्सियतनि जी जेके बहितरीन प्लानर हुआ ऐं एतिरा जेके आहिनि सो क्वालिफाइड तइलीम याफ़्ता माण्हू बि कान हुआ ऐं जहिड़ी तरीक़े सां उहो एतिरो जेको आहे सो वॾी ॼाण रखंदड़ ऐं हिकिड़ो बहितरीन नक्शे सां कुंडली खे ठाहियो ऐं जंहिंजा रोड रस्ता एॾा कुशादा हुआ, जंहिंजो सिहत जो निज़ाम बहितरीन हो, जंहिंजो ड्रेनेज निज़ाम वॾो बहितरीनु हो, जंहिंजो वाटर सप्लाई जो सिस्टम वॾो बहितरीन क़िस्म जो हो। त इहो त मूं मुख़्तसरनि पोइ अधे मूंखे चयो त तव्हां रोशनी विझो त मूं बयानु कयो। हाणे मुंहिंजे खां गुज़ारिश कंदुसि ऐं वधीक कुझु पुछणु चाहियां थो। सभु ज़माने जे बदिलजण सां बदिलाव थींदो त हिन ज़माने जी सियासत ऐं हिन ज़माने जी सियासत खे कीअं था ॾिसो? साईं, सियासी समाज जेको अथव उहो माज़ी जो हुजे या मुस्तक़बिल जो हुजे, इहो असांजी ज़िंदगी जे हर फील्ड सां रिलेटेड आहे। सियासी समाज जो हर फील्ड सां वाबस्तगी, चाहे असां माज़ी ॾांहुं वञूं, माज़ी जे तारीख़नि खे पोयां बि खणी वञूं, खणी कहिड़े बि निज़ामनि में, बादशाही निज़ामनि में वञूं या पार्लियामेंट्री निज़ाम में वञूं, किथे बि वञूं, त असांजो जेको सियासी निज़ाम जेको आहे सो असांजे समाजी निज़ाम सां रिलेटेड आहे। अॻे जा जेके सियासतदान हुआ जिन जो आउं मुख़्तसर खणी ज़िक्र करियां त के नाला तमामु हिकिड़ी अज़ीम शख़्सियतनि जा आहिनि। जीअं उन वक़्त में सियासी शख़्सियतनि जो जेके आहिनि सो ॿ टे ग्रुप हुआ। त हिकिड़ो वॾो ग्रुप हिते वसाणनि जो हो, ॿियो मीर साहिबनि जो हो, मीर मोहम्मद आचम मरूमारा, ऐं पीर ग़ुलाम रसूल शाह जीलानी ख़ानदान जो हितां खां वठी थर ताईं। छो त हीउ ज़िलो उमरकोट कान हो, ही डिविज़नल हेडक्वार्टर सम्झो या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर सम्झो, ही ज़िला थरपार करो, जंहिंमें थर, उमरकोट, मीरपुर ख़ासि इहो सभु हिकिड़े ज़िले में आहे। त इहे हिकिड़ी वॾियूं कद्दावर शख़्सियतूं हुयूं ऐं उन्हनि वटि वॾी दौलत हुई। उहा दौलत हुई न्याज़, निवड़त, अजज़, इंसारी, इंसान दोस्ती जी, मुस्बत सोचनि जी दौलत सां उहो मालामाल हुआ। उहे माण्हू उन ज़माने में मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा त मीरनि जो जीअं कबीले जो मिसाल थो ॾियां त उते जेकॾहिं माण्हुनि जी रश घणी थी, हाणे मीर साहिब सां गॾु वञणु था चाहिनि, कंहिं वटि DC वटि को कंहिं वटि कमु आहे, कंहिंजो मुख़्तियारकार वटि आहे, कंहिंजो इरिगेशन में कमु आहे, बाबा हलो गॾु ॿ टे टांगा था करियूं, टांगनि में चढ़ी था हलूं। हाण जो त समाज एॾो बेरंग ख़ौफ़नाक क़िस्म जो आहे जो टांगनि ते चढ़ण त हिकिड़े पासे रहियो, मुर्गी डपु थो थिए त किथे गार्डन जे बूटनि हेठां ऐं किथे लैंड क्रूज़नि जे टकर में न माण्हू मारिजी वञे। इहे डिफरेंसिस आहिनि उन वक़्त जी पॉलिटिक्स ऐं मौजूदा पॉलिटिक्स में। ऐं उहे माण्हू फ़ख्रु महसूसु कंदा हुआ उते जेको सो हिकिड़ो इज्तमाही निज़ाम हो त हर माण्हू पीर ग़ुलाम रसूल जीलानी जे बंगला भरिया पिया हूंदा सुबुह खां वठी सिज रते ताईं। ऐं उते इहो कान पुछियो हूंदो त बाबा तूं जेको आहे सो असां सां हीअं कयो या हू कयो या फलाणो कयो। जंहिं जेको कमु चयो यकदमि हुननि जो निज़ाम हो, बाबा हिन जे लाइ टेलीफोन करियो। ऐं के कम अहिड़ा आहिनि जंहिं मंझि धणी महसूसु कंदा हुआ त असांजो हली टोटल हिननि खे गॾु वठी करे ऑफिसनि मंझि सभिनी मंझि DC ऑफिस में, इरिगेशन ऑफिस मंझि, तइलीम खातनि में, हिन में वञी करे असां हिननि जा जेके मसइला आहिनि वञी करे गॾिजी हल कयो। ठीकु आहे। उन वक़्त जी जेका सियासत में रवादारी हुई ऐं इलेक्शन थी जेको खटे वियो या हारजी वियो उन ख़ुशी सां हिक ॿिए खे क़बूल कयो।
सवाली पैदा कान थो थिए, इंतकामी जुज़ जो नालो हो ई कान। उते जो जेको वॾेरो ऐं भोतार क्लास उन टाइम ते बि मौजूदु हो। उहे राजनि जा धणी हुआ। अब्दुल्ला खान मरूम हिते जी वॾी हिकिड़ी शख़्सियत माज़ी जी थी गुज़री आहे। ऐं पीर गुलाम सुजा जिलानी सां गॾु वरी हिते पोइ दर्शन जो ग्रुप वजूद में आयो। ऐं हिकिड़े पासे वसाण ग्रुप हो, ॿिए पासे जिलानी ग्रुप हो, टे पासे मीरन साहिबनि जो बि तमामु इन सॼे इलाइक़े में वॾो असर रसूख़ हुयो। ऐं मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन ख़तमु थियण खां पोइ इहे वरी सभु धुरियूं मुख़्तलिफ़ कार्नर, मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ ओतारनि ते गॾिजी वरी हिक ॿिए सां कचेरियूं कंदा हुआ। पोइ गॾिजी वरी इक़्तिदार में आयलनि खे वरी जेके हारायल हूंदा हुआ उहो संगत में वरी मयारूं ॾेई उन्हनि खे निशानदेही कंदा हुआ त ही किसा जेके ख़राब पिया थियनि, त उन ते वरी फौरन एक्शन खयो वेंदो। पर उते वरी हिकिड़ो कॉन्सेप्ट त हाणे इहा असांजी सिंध जे कल्चर मंझि के त ॻाल्हियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके माना त उहा हिस्टोरिकल लिहाज़ सां थोरी दर्दनाक बि आहिनि। त असांजी इहा बदनसीबी रही त माज़ी खे असां खणंदासीं त असांजो इहे अना परसियूं ऐं रीसीस ऐं इहे त माना त उन कल्चर में वरी इहे नेगेटिव पॉइंट बि त इन रहिया। त उन वक़्त में वरी जेको आहे सो सियासत जो वरी अजीब ट्रेंड हो त थाणो जंहिंजो थाणो उन जी सियासत। माना त थाणे जो सियासत जो मक़सदु इहो कान हो त हरूभरू कंहिं बेगुनाह खे बदिराए अंदरि आणणु या कूड़ा केस दाख़िल करणु वग़ैरह इहो न। पर हाणे वरी ताक़तवर इरिगेशन दारोगो आहे, जंहिंजो दारोगो उहो माण्हू जेके आहिनि सो उहे लाइक़ थिया पिया आहिनि। छो त असांजो जेको सिंध जो घणो भाङो जेको आहे सो आई ज़राए ते मुश्तमिल आहे सॼो। असांजी ही जेका असांजे जाग्राफी में वेठा आहियूं, सिंध जी हर कार्नर जी पंहिंजी ख़ुशबू आहे, उत्तर जी पंहिंजी ख़ुशबू आहे, ओलह जी पंहिंजी आहे, ॾखण जी पंहिंजी आहे, ऐं लाड़ जी पंहिंजी आहे, हिते नारे जी पंहिंजी आहे। असां ऐं लाड़ ऐं ही नारो जेको आहे सो पाणी जे बारे में बि आउं थोरो पॉइंट आउट करे वञा त हिते त उन ज़माननि मंझि सारियूं बि पोखियूं वेंदियूं हुयूं, पाणी एतिरो। ऐं नारे जा नवाब सॾिबा हुआ साईं। पोइ असां उन्हनि नवाबनि जी औलादनि खे गुनाहगार अखियुनि सां देवियुनि जी काठियुनि खे वधे विकणंदे ॾिठोसीं, जंहिंजूं 4-400 एकड़ वञियूं। वरी अलाह रहम कयो आहे त इन्हनि ते वरी अलाह महिरबानी नारे ते थी पियो आहे। त अहिड़े हिसाब सां जेको आहे सो हर शइ हिकिड़े सिस्टम मंझि हुई। ऐं मूं त कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में उन दौर में इहो ॿुधो बि कान त कंहिंजो को पाणी त अहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ मोरखीन ऐं अलाह जे वलियुनि बि चयो आहे त जेकॾहिं ज़ाल बि जेकॾहिं मुड़ुस खे चवे न त मूंखे उथी पाणी पियार त इहो वॾो सवाबु आहे। हिते त पाणी ते बि वॾा जहिड़ा आहिनि। ऐं उनजो पस मंज़र खे पाण ॾिसंदासीं न त इहा मामूली शइ कान्हे। उन मंझि जेकॾहिं इन्हनि शयुनि ते जेकॾहिं पॉलिटिक्स माण्हू कनि था या करणु इहे जेकॾहिं कनि था त इहो जेको आहे सो हिकिड़ो एॾो वॾो मुआशी जुर्म थो थी वञे त उन में कबीलनि जा कबीला मुआशी तरीक़े सां बर्बादु थी था वञनि। जेकॾहिं सोचिजे त अहिड़े हिसाब सां उन में सियासी रवादारी, मुहज़ब माशरो, मुहज़ब वॾेरा जिन में रीसीस कान हुई, अनापरसी कान हुई, इंतकाम जो जुज़ कान हो, निमाइश खां हू परहेज़ कंदड़ हुआ। हाणे साईं मूंखां पुछो त मौजूदा माशरो माज़र सां हिकिड़ो त आउं बिल्कुलु वाज़े करे छॾियां त मुंहिंजो सियासी तालुक़ त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे ऐं मुंहिंजा लीडर जनाब नवाब यूसुफ ठाकुर साहिबु ऐं नवाब तैमूर ठाकुर साहिबु। पर आउं हिकिड़ो बेरिया माण्हू आहियां, इन करे सदाईं आइसोलेट रहियो आहियां। सच जे पादाश में सदाईं सियासत मंझि असां पीरनि जो खे इन ॻाल्हि सां गर्ज़ बि कान्हे, छो त शायदि असांजे ब्लड मंझि गलीज़ गुनाहगारनि जे ब्लड मंझि उहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रत थो अचे त असां खां उहा ख़ुशामद नथी थिए
ऐं असां ॿेरिया ॻाल्हाए वञूं ॿेरिया ॻाल्हाए वञूं त पोइ आइसोलेट थी प्यालो पियो वञूं। तंहिं करे हींअर जेको मूं ॻाल्हि पेसि कई त मौजूदा सियासत। हा, मौजूदा जेका सियासत आहे उन मंझि माज़र सां चवणो थो पवे, इलेक्शन आई, मेजॉरिटी कंहिंजी साईं? साईं मुंहिंजा मेजॉरिटी त मिसकिन, ग़रीब, हारी, नारी, ही रेडी वारा, ही मज़दूर, ही मिसकिन जेके तबिका आहिनि, मेजॉरिटी त हिननि जी आहे। जॾहिं इलेक्शन जो टाइम थो अचे तेॾी महिल असांजी जेके आहिनि सो गाॾियुनि जूं लाइनूं इन्हनि झूपड़ियुनि, इन्हनि भुंगियुनि ते थियूं अची बीहनि। ऐं पोइ असीं जॾहिं खटे था वञूं तॾहिं वरी इहे माण्हू त वरी वीचारा नफ़्सियाती ख़ौफ़ में मुब्तला हूंदा आहिनि त असांजा त अहिड़ा कपिड़ा बि कान्हे, हालांकि अफ़रादी क़ुवत त असीं आहियूं, मेजॉरिटी त असीं आहियूं, ऐं डिपेंड करे ई थो उते जिते अफ़रादी क़ुवत आहे। अफ़रादी क़ुवत मिडल क्लास आहे, अफ़रादी क़ुवत ग्रास रूट में आहे, अफ़रादी क़ुवत मज़दूर आहे, हारी आहे। निमाइशी सर्कल जेको आहे सो त उहो त मुख़्तसर आहे। इलेक्शन ख़तम थियण खां पोइ मौजूदा सियासी समाज माज़ी जो त मूं तव्हांखे ॿुधायो, उहे त टांगनि ते बि माण्हुनि खे खणी ईंदा, पाण गॾु चढ़ी ईंदा, उन्हनि जा उतारा खुलियल आहे। उतारनि ते मानियूं बि उन्हनि खे मिलंदियूं हुयूं। उहे माण्हू जेके आहिनि सो वीचारा हितां खां वेंदा हुआ ऐं जहिड़े ॿेरनि कपिड़नि सां ईंदा त उन्हनि खे को बि इहो पुछण वारो कान हूंदो, बाबा न साहब जेको आहे सो अंदरि कमरे मंझि फ़िलहालु माण्हुनि सां मिली रखे, उन खां पोइ ॿाहिरि अची अवां सभिनी सां मिलंदो। इहो कुझु कॉन्सेप्ट ई कान हो उते। उहो कॉन्सेप्ट उन टाइम ते इहो हो त जनरल लीडर वेठा हूंदा, पब्लिक अॻियां वेठी हूंदी, उन मंझि विच मंझि सभिनी खां बाबा तुंहिंजो मसइलो कहिड़ो, तुंहिंजो कंहिंजो, तुंहिंजो कहिड़ो आहे, बाबा तव्हां सां गॾु हलणो पवंदो आहे, हलां थो हेॾां उते गॾी हली मसइला हल कंदासीं। हिननि जे लाइ टेलीफोन करे छॾियो, PTS टेलीफोन हूंदा, मोबाइल सिस्टम, कम्यूनिकेशन निज़ाम हेॾो वॾो वसी तरीन कान हो। दुनिया हुई ग्लोबल विलेज में, अञा दुनिया तब्दील कान थी हुई। ठीकु आहे, हाणे अचो त मौजूदा समाज, इलेक्शन थी, वाह वाह, मिसकिननि जी क़दुरु क़ीमत थी, मज़दूरनि जी क़दुरु क़ीमत थी, भूंगी वारनि जो बि मान थियो, शान थियो ऐं दबदबो उन्हनि जो थियो, उन्हनि खे बि वॾियूं भाकियूं विधियूं हुयूं, सभु कुझु कयो वियो। हेॾा होॾां इलेक्शन ख़तमु थी, उहे माण्हू वीचारा विया 5 सालनि जे लाइ। हाणे जिन जा वॾा बंगला आहिनि, जेके निमाइशी माफ़िया आहे, साहब जी अलाह जे हथ में आहे, रिज़्क़ अलाह जे हथ में आहे, चइबो सच, जंहिंसां आहियूं उन सां ईमानदारी सां आहियूं। पोइ जंहिं वधीक एडवर्टाइज़मेंट कई, जिन वधीक वॾे पैमाने जूं दावतूं कयूं, जंहिंजो तालुक वरी न मिडल क्लास अञा मज़बूत हिकिड़ी रीढ़ जी हॾी आहे, मिडल क्लास मथे क्लास सां बि आहे, मिडल क्लास जो माण्हू ग्रास रूट सां बि वापसि आहे। पर ही जेका लैंड क्रूज़र माफ़िया वरी वॾी आहे जेका, इन्हनि जो त ग्रास रूट जे मज़दूरनि ऐं हारियुनि जे भुंगियुनि वटि त इहे भेण ई गवारा कान था कनि। इन्हनि भुंगियुनि मथां त जेको आहे सो उहा घणी गदराण इन करे थिए थी, हिननि जूं गाॾियूं स्पीड सां मटियो वञनि त उहे मज़दूरनि जा जेके आहिनि सो मुंहं बि हिननि गाॾियुनि जी धूड़ सां पारां त भरिजियो वञनि। सो वरी दौर 5 साल हाकिमियत इन्हनि जी थी रहे, 5 साल हाकिमियत इहे माण्हू था कनि। मिडल क्लास खे पोइ न को 5 साल घटी थी मिले, न को अफ़रादी क़ुवत रखंदड़ मिसकिन माण्हुनि खे थी मिले। पोइ असांजी तक़दीर जा फ़ैसिला जेके आहिनि असल में त अलाह रब्बुल इज़्ज़त जे हथ में आहिनि, पर पोइ इन्हनि जे हथ में अचो वञनि, पोइ ही मर्ज़ी जा मालिक आहिनि त इन्हनि मिसकिननि ऐं राजधणियुनि खे चाहे त मोहरम ठाहिनि या हिकिड़ो नुक़्तो हणी मुजरम बनाए छॾनि, चाहे त ही फरियादियुनि खे जवाबदार ठाहे छॾनि या जवाबदारनि खे फरियादी करे छॾनि। पोइ इहे चंद
चंद माण्हू हेठिएं लेवल ते असांजी तक़दीरनि जी फ़ैसिलनि जा धणी थियो वञनि, ऐं पोइ माण्हुनि जो बि मजबूरी आहे। इन करे आउं हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि असांजे टोटल लीडरनि सां, चाहे उहो कहिड़ी बि पार्टी सां हुजे, त जॾहिं तव्हांखे साईं ख़बर बि आहे त असल कुवत त अफ़रादी कुवत आहे, राज आहिनि, त जेकॾहिं असांजे लाइ इहे वॾेरा बि सिंध जो वॾो अज़ीम कल्चर आहिनि, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, पर उन्हनि मां बि उन्हनि माण्हुनि खे खणो जंहिंजे पोयां जेको हक़ सच चवंदड़ हुजे, जंहिंजे पोयां अवामी राज हुजे न, जेको एडवर्टाइज़मेंट ते दावतनि ते वॾनि बंगलनि खे सिंगारे ऐं उन्हनि में वॾनि आजणनि में उथी करे असांजी तक़दीरनि जा फ़ैसिला करे, साईं इहा त ज़्यादती आहे। ख़ुदा रा ईअं न करियो। हाणे अचूं था त सियासी समाज जे नाले अवां ॻाल्हि कई त रिलेटेड मूं चयो त सियासी समाज रिलेटेड आहे असांजे टोटल समाज सां। हाणे छो न हिकिड़ो कार्नर टच करे वञूं तइलीम जे हवाले सां बि त असांजे ज़माने में उस्ताद अहले कलम अहले इल्म हुआ, शागिर्द किताब दोस्त हुआ। हाणे जेके बि असांजा नौजवान आहिनि उन्हनि जे हथ मंझि मञूं था लेटेस्ट टेक्नोलॉजी अची वई आहे, सभु किताब दोस्त त वियो ख़तम थी। हाणे रहियो हिन माशरे मंझि जदीद टेक्नोलॉजी जे दौर मंझि मोबाइल असांजे हथ में आहे। आउं चवां थो त इहा बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिं मंझि सॼे जान खे उन में समोयो वियो आहे। पर किताब हिन में हिकिड़ो डिफरेंस ज़रूरु अथव। किताब में अवां मौलाना जलालुद्दीन रूमी खे पढ़णु शुरू कंदव न त तसलसल टुटंदो कान, मुंहिंजा नौजवानो। पर मोबाइल ते अवां उनखे पढ़ंदव, विचां आङिरी सिलप थी अवांखे कंहिं यूरोप जे क्लब में विहारे छॾींदी। इहो डिफरेंस आहे। हू अहले इल्म उस्ताद हुआ ऐं अहले कलम हुआ। हाणे शागिर्द दोस्त आहिनि। उन वक़्त जो मावरूं धमकी ॾींदियूं हुयूं ॿारनि खे त बाबा तूं 2 ॾींहंनि खां घर जो स्कूल जो कमु कान कयो आहे, वेंतो कान्हे, वार कान कटराया, पिणे अचे त उनखे चवां थी त सुबुह जो तुंहिंजे मां उस्ताद वेही चयो। शागिर्द डिॼी ईंदा। हाणे जेकॾहिं कंहिं ग़लती सां उस्ताद कंहिंखे चंबो हणी छॾियो त मावरूं पंहिंजे मुड़ुस खे थियूं चवनि जे मानी जे खाइणी अथई टक जी त हिन उस्ताद खे 4 चंबा हणी पोइ अचिजे। उहो इज़त, उहा रवादारी, उहो एतिराम कहिड़ो रिश्तो मुंहिंजा नौजवान दोस्तो ऐं मौजूदा जेका जनरेशन आहे उनखे मुंहिंजो मैसेज आहे, असां ऐं उस्तादनि में वॾो फ़ासिलो एतिराम जो, अदब जो। हाणे आहे उस्ताद शागिर्द दोस्त बणिजी वियो आहे। असां में कापी कल्चर जो त कॉन्सेप्ट हो ई कान, कापी त हुई कान। असां में उस्तादनि असां खां ग़रीब अमीर जेके आहिनि शागिर्द सभिनी खां जेके स्कूल हुयूं उन्हनि जे छतनि जे राॻनि जी ज़िमेदारी असांजी हुई। असां ते ड्यूटियूं रखियल हुयूं, पीर बि उते, कोली बि उते, वेगवाड़ बि उते, ख़ाशकेली बि उते, बरोच बि उन में। बाबा अव्हांजो ही ग्रुप 7 ॾींहं ॿुहारो कढणो आहे, डेस्कूं सफ़ा करणियूं आहिनि ऐं बरसातूं अचण वारियूं आहिनि, सभिनी खे गॾिजी मथे राॻो करणो आहे। हाणे त बरगर निज़ाम आहे साईं। हाणे त उथी करे जेकॾहिं उस्ताद इहो सोचे थो उस्तादनि खे त जी खणी चइजे त हिन दौर में हले थो, मूं लिखण में हिकिड़ो कालम चाहियो पियो पर पोइ न लिखी सघियुसि, अॼु खणी चवांसि थो
उन जो मौज़ू हो मेरठ जो क़तलाम ऐं बेरंग पॉलिसी मेकर। हाणे मेरठ जो क़तलाम कीअं आहे? एंट्री टेस्ट कापी कल्चर हिकिड़ो मज़ूर मिस्कीन हारी बकराड़ जो पुटु 80% मार्कूं खणी अचे थो, एंट्री टेस्ट में वेहे थो, माफ़ियाऊं तारे जॻह ते वेठल आहिनि। हिकिड़ो वरी अमीर ज़ादे जो भोतार जो पीर जो भीड़ जो पुटु वरी वञी उन एंट्री टेस्ट में वेहे थो, उन जूं मार्कूं आहिनि 50%। जॾहिं रिज़ल्ट अचे थी त 1 मार्क ते फेल थियल मिस्कीन जो ॿार रोईंदो ॻोड़ा हारींदो घर पहुचे थो ऐं घर में हिकिड़ो मातम जो बर्पा थी वञे, असांजी सॼी ज़िंदगी जो पोरियो ज़ाया थी वियो। अमीर जो ॿार वरी फेल थियण खां पोइ खिलंदो कुॾंदो थो अचे, छो त उनखे ख़बर आहे त 40 लख रुपया ॾे ऐं डॉक्टर थी वेंदुसि। इहो मेरिट जो क़तलाम न आहे। मुंहिंजो सुवाल आहे तालीम जे पॉलिसी मेकरनि खां त 40% मार्कूं खणंदड़ जेको कापी कल्चर करण जे बावजूद बि कापी बि हुनखे करण जी अकल कान हुई, नकल जे लाइ बि अकल जी ज़रूरत आहे। तंहिं हूंदे 50% जो खणे मिस्किन जो ॿारु जंहिंखे का सपोर्ट कान हुई, का बि हुन वटि अहिड़ी गुंजाइश बि कान हुई, उहो 70% मार्कूं खणी थो अचे, उहो सुठो डॉक्टर या इंजीनियर थी सघे थो, या हू जेको सेल्फ फाइनेंस ते वञे थो ऐं डॉक्टर थी अचे थो। इहो असांजो तालीमी मौजूदा निज़ाम आहे। असांजो त आऊं अदब ते बि थोरो कार्नर इहो बि टच करे वञा त असांजा त उन वक़्त में शाइर बि बहिरो वज़न सां शाइरी कंदड़ हुआ। अॼुकल्ह जो त वरी उहो अदब बि अदबी समाज बि त चेंज थी वियो। अॼुकल्ह त अजब क़िस्म जूं माना त अजीब क़िस्म जूं बिना बेर वज़न जी माना नज़मूं ऐं शाइरी अची वियूं। वण जी हेठि सुतलुसि, झिरकी उॾामी छिरकी उथियुसि, महबूबी यादनि जो तसलसल टुटी पियो, न मोह न छेड़ो। त मक़सदु त असांजी हर शइ जेकॾहिं जदीद असां, हालांकि असां हिनखे जदीद माशरो था चऊं, इर्तिका थियो, एवल्यूशन थी, असांजो सियासी समाज तबाही बर्बादु थी वियो, उन सां कंपेयर था करियूं कॾहिं बि। असांजो तइलीमी निज़ाम तबाही बर्बादु थी वियो, असांजो अदबी एतिराम जो सिस्टम तबाही बर्बादु थी वियो, माइटनि जा जेके एतिरामी ऐं उस्तादनि जा एतिरामी रिश्ता ख़तमु ऐं नेस्त नाबूद थी विया। 3 ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि वेंदो, वापसि ईंदो, माउ ऐं पीउ खे पेरें पई हथ ॾेई इज़त सां मिलंदो। हिते 3 महीननि खां पोइ शागिर्द अचे थो ऐं अची सुम्ही थो रहे, ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी चए थो बाबा राति जो पहुतोसि देरि सां। बाबा तूं उथियो कॾहिं पहुते? बाबा राति जो पहुतुसि। बाबा ठीकु आहे, पर अञा बि माना उजाॻ आहे, तबियत सही कान्हे, न दुआ न सलाह न ॻाल्हि न मुआ। इहे असांजा आदर्श आहिनि, इहे असांजूं जेके मौजूदा सोचूं आहिनि। साईं मूं त हाणे मुख़्तलिफ़ जेको मुंहिंजे ज़हन में आयो पए उन में के तलख़ के हक़ाइक़ बि आहे, उहो बयानु कया, वधीक तव्हां जेको पुछणु चाहियो। सर आख़िर में तव्हां सिंध जे नौजवाननि ऐं पाकिस्तान जी आवाम जे लाइ को ख़ासि पैगाम ॾियणु चाहियो मुख़्तसर? साईं मुंहिंजो सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो पैगाम इहो आहे त असीं जेके सिंध जा नौजवान आहियूं, असांजी सरज़मीन दुनिया जी तमामु वॾी शाहूकार ऐं अमीर तरीन सरज़मीन आहे। डंडनि जी, जबलनि जी, दरियानि जी, समुंडनि जी, एग्रीकल्चर फील्ड जी, हर कुदरत जी नेमत अहिड़ी न आहे जेका असांखे मुहैया थियल न आहे। असां उन धरती जा आहियूं। असां धरती खे जॾहिं तॾहिं ॾोह था ॾियूं, धरती जो ॾोह कान्हे, धरती जा असीं ख़ुदि मयारी आहियूं। छो त असां पंहिंजी महिराण माथिरी जी क़दुरु ई कान कईसीं। असांखे हाणे हिकिड़ी तब्दीली आणी पवंदी। असां हाणे चाहियूं था, ॿियूं क़ौमूं ईअं नथियूं चाहिनि, उन्हनि जूं सोचूं ॿियूं आहिनि। वज़ीरस्तान वञा, हिकिड़ो पठान भाउ असांजो अचे थो, कागज़ चूंडे थो सिंध में अची ऐं 2 साल ॾेढ में ट्रांसपोर्टर थी थो वञे। असीं चऊं था त ॿिली सिम जा पैसा वधीक मिलनि, असीं वधीक पेनूं कोन थियूं।
असां वटि मोबाइल हथ में आहे। महिरबानी करे जेसि ताईं अव्हां जी लाइफ मेच्योर नथी थिए ऐं अव्हां पंहिंजो बहितरीन मुस्तक़बिल चाहियो था त इन मोबाइल मंझि ॿ वे आहिनि। हिकिड़ो वे अव्हां खे खणी वेंदो मुस्तक़बिल जे सुहिणे चमन ऐं बाग़ात ॾांहुं, हिकिड़ो खणी वेंदो अव्हां खे गटर ऐं गंदगी ॾांहुं। फ़ैसिलो अव्हां जो आहे। पोइ जॾहिं वरी मेच्योर थींदो, हर शइ कुदरत जे तरफ़ां मेच्योर थींदी आहे। गुलाब जो गुल बि त पहिरीं कंहिं कली जी सूरत में थो थिए, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ टिड़े थो, पोइ जॾहिं मुकमल टिड़ी थो वञे तेॾी महिल उहो ख़ुशबू ॾिए थो। किताब खे न छॾियो, किताब दोस्त ज़रूरु थियो। किताब जो तसलसल अव्हां खे जंहिं बि टापे खे खणंदो आख़िर ताईं पहुचाईंदो। ऐं तंहिंखां पोइ हाणे नौजवाननि खां सवाइ सिंध सॼे माशरे जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे त असीं हींअर लकीर जा फ़क़ीर आहियूं, असीं स्टीकरनि जा पुॼारी आहियूं। जॾहिं असांजे मुस्तक़बिल जे मौमारनि खे असीं सिलेक्ट था करियूं या इलेक्ट था करियूं, तॾहिं असां जेके माज़ी जूं ॾिनल अज़ियतूं, दर्द, पीड़ाऊं सभु हिकिड़े 24 कलाकनि जे लाइ विसारे था छॾियूं, जे उन्हनि खे न विसारे ऐं उन्हनि ते सोचे वीचारे ऐं पंहिंजे तक़दीर जो फ़ैसिलो कंदड़ त अलाह जी ज़ात आहे। वरी बि चवंदुसि त जेके वसीला अलाह इन लीडरनि जी सूरत में असांखे पैदा करे ॾिना आहिनि, उन्हनि खे जॾहिं इलेक्टेड सिस्टम में जेॾी महिल असीं इहे फ़ैसिला कयूं था, तॾहिं असांजो सॼे माशरे जो, असांजे रोज़गारनि जो, असांजी इरिगेशन जो, असांजे तालीम जो, असांजे सॼे समाज जो निज़ाम पोइ उन्हनि जे हथां थो तइ थिए। त असां पोइ उन शइ खे विसारियूं न, उन साइनी खे खणियूं, साइनी खे खणी करे पोइ फ़ैसिलो करियूं त असां ही 48 कलाक या 24 कलाक या 12 कलाक जी जेका इहा असांजी इलेक्टेड जेको सिस्टम आहे, उहो असांजो सॼो हाणे फ्यूचर उन जे हथ में आहे। त असां पंहिंजे ज़मीर जे हिसाबनि सां फ़ैसिला करियूं त वरी अॻिते हली असांजी तालीम, असांजी हेल्थ, असांजो फ्यूचर, असांजूं नौकरियूं न मार्केटनि में विकामनि, न असांजा माण्हू बेदर्दी था इस्पतालनि में मरनि, न असांजी तालीम कापी कल्चर ऐं बेरहम पॉलिसी मेकरनि जे हथां तबाह थिए, न मेरिट जो क़तल आम थिए। इहो टाइम हूंदो आहे असांजे फ्यूचर करण जो फ़ैसिलो। ऐं नौजवाननि खे मूं अॻे ई इहो मैसेज ॾिनो त बाबा अॻिते वरी जेॾी महिल इहे ग़लतियूं जेका अव्हां खां थी वेंदियूं आहिनि, जॾहिं अव्हां मेच्योर थींदा, तेॾी महिल अव्हांखे ॾाढो ॾुख ऐं अफ़सोस थींदो। तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी जा गोल्डन जेको टाइम हो, जंहिं मंझि असांजी स्ट्रक्चर जी तइमीर पए थी, उहो त असां ज़ाया करे छॾियो। हाणे असां बिल्डिंग बिहारण था चाहियूं, बुनियादनि जा तबाही कनि। इन शेर सां ख़तमु कंदुसि, साईं जी इजाज़त ॾे। असां वटि हिकिड़ी तमामु वॾी अज़ीम रुहानी शख़्सियत आहे, गिरोड़ी साईं। उनजो शेर मूंखे हिकिड़ो ॾाढो बहितरीनु लॻो। क़दीम हाणे मौजूदा निज़ाम असां सभिनी कार्नर खे टच करे वियासीं। साईं हिकिड़ा ॾाढा सुठा लफ़्ज़ चया, हज़रत शाह अब्दुर्रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जिन, ऐं अलाह जे वलियनि खे या ख़ुदा ताला हिकिड़ी ताक़त बि ॾिनी हुई कशफ जी। हुननि चयो त 24 जी पछाड़ी सॼो सिंध कलर, 24 जी पछाड़ी सॼो सिंध कलर, माण्हू लभदा कीन की मिरूं हलदा वलर, माण्हू लभदा कीन की मिरूं हलदा वलर, सच्चा विकबा अध में, बीणा विकबा बिसर, डांद डगो हूंदो कीन की हलदो लोई हर, कंजो ज़ेवर हूंदो कीन की हूंदा लोई ठिकर, टामो पितल ख़त्म थी विया। कुंवारियूं ॼणींदियूं लॼूं लुटबियूं हूंदो कोन फिकर, घर वारियूं वाटूं निहारींदियूं। अॻिते आहे त थोरो ग़ैर पार्लियामानी,
पर हाणे शाइर आहे हिकिड़ो माना त हिकिड़ो शेर आहे हुन में माना कयल आहे घर वारियूं वाटियूं निहारींदियूं चढ़ंदो नर ते नर अलाह तोखे ख़बर अॻिते छा थींदो थैंक यू वेरी मच सर, वॾी महिरबानी। कीअं वॾी